من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يعش عن ذكر الرحمن نقيض له شيطانا فهو له قرين وإنهم ليصدونهم عن السبيل ويحسبون أنهم مهتدون حتى إذا جاءنا قال يا ليت بيني وبينك بعد المشرقين فبئس القرين. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ दोस्तों भाइरों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां 26 सिपारो सूरत ज़ुख़रुफ़ जो कुछ आयतूं तिलावत कयूं अथमि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे अंदरि इंसान खे ज़िंदगीअ जी हक़ीक़त कुछ अजीब लफ़्ज़नि में सेखारी आहे। हिन दुनिया जे ज़िंदगीअ में हर हिकु माण्हू आज़ादु आहे, बिल्कुलु आज़ादु आहे, जीअं वणेसि ज़िंदगी गुज़ारे, चङायूं करे या बुरायूं करे, अख़लाक़ सां ज़िंदगी गुज़ारे या बद अख़लाक़ी करे गुज़ारे, शराफ़त सां या बेइज़्ज़तीअ सां, जीअं वणेसि तीअं ज़िंदगी गुज़ारे। कंहिं बि क़िस्म जी लठ ज़ोर ज़बरदस्ती हुन जे मथां नाहे, सिर्फ़ु हिकु तालीम ॾिनी वई आहे क़ुरान पाक जे ज़रिए, हदीस पाक जे ज़रिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पूरी ज़िंदगी ऐं सहाबा किराम जे ज़रिए हिकु तालीम ॾिनी वई, पोइ आज़ादु छॾियो वियो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं वणेव तीअं ज़िंदगी गुज़ारियो। इंसान ज़िंदगी गुज़ारे थो, पोइ बाज़ औक़ात के पंहिंजे ज़िंदगीअ में चङा हूंदा आहिनि, चङायूं कंदा वेंदा आहिनि, के शैतान जे वर चढ़ी वेंदा आहिनि, बुराईअ मथां बुरायूं कंदा वेंदा आहिनि, के कॾहिं चङायूं कॾहिं बुरायूं, पोइ कॾहिं चङायूं कॾहिं बुरायूं, चङायूं वधीक बुरायूं घटि, के त वरी कॾहिं चङायूं कॾहिं बुरायूं पर बुरायूं वधीक चङायूं घटि। इहे 4 क़िस्म जा मरहला इंसान जे ज़िंदगीअ में इंसाननि सां गुज़रनि था। पोइ कॾहिं कॾहिं जेको माण्हू चङो आहे, चङायूं कंदो आहे, सो त ॾाढो भलो, अल्लाह ताला शायदि तव्हां असांखे बि चङो करे, चङायूं नसीब करे। जेको बुरो आहे, बुरायूं कंदो आहे, उहो कॾहिं सम्झंदो आहे त
मां हिकिड़ी बुराई करे पोइ जेका ॿी बुराई कयमि न, कंहिंखे बि ख़बर कान्हे, फबी वियुमि, तॾहिं त ॿी बुराईअ ते दिलचस्पी रखंदो आहे। चोर हिकिड़ीअ चोरीअ में फबंदो, ॿी दिलेरीअ सां कंदो, टी चौथी दिलेरीअ सां कंदो, ज़ानी ज़िना में हिकिड़ो भेरो फबंदो, पोइ ॿीहर टीहर चौथों भेरो दिलेरीअ सां कंदो, शराबी हिकिड़ो भेरो फबियो, कुझु कोन थियुसि, तबियत ते असर बि न पियुसि, कंहिं दड़को दहमान बि न पियुसि, कुझु कोन थियुसि, ॿियो दफ़ो टियों दफ़ो आराम सां कंदो, गिला ग़ीबत में कोई असर न थियुसि, त अञा वधंदो वेंदो, दिलचस्पीअ सां वधंदो वेंदो, ऐं चवंदो त मां फबी वियो, मूंखे कुझु कोन थो थिए। आहिस्ते आहिस्ते उनखे बुरायूं वणंदियूं आहिनि, नेकियुनि खां नफ़रत थींदी आहे। बुराइनि करण जे करे इंसान खे बुरायूं सवलियूं लॻंदियूं, नेकियूं न करण जे करे नेकी करणु ॾुखी लॻंदी। अल्लाह तबारक व तआला इते इंसान खे हिकिड़ो पंहिंजो उसूल ऐं कानून सम्झायो आहे ज़िंदगीअ जे इन मरहले में। वमन यअशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन। दुनिया जे ज़िंदगीअ में जेको माण्हू पंहिंजे रब रहमान खे विसारे थो, साईं जेके अल्लाह ताला खे यादि कंदा आहिनि उन्हनि जा कहिड़ा कम आहिनि? कबा कॾहिं निमाज़ पढ़ंदो, रब यादि हूंदुसि त, कॾहिं गुनाह थींदुसि त तौबा कंदो दिलि सां, इन न लॻो तौबा तौबा रवाजी तौबा, इहा न, दिलि सां तौबा कंदो, दिली तौर ते शर्मसार हूंदो, इस्तिग़फार कंदो, माफ़ी वठंदो, रब खां रोई करे दुआऊं घुरंदो। जे रब यादि हूंदुसि त ॿिए सां बुराई न कंदो, खुखंदसि त बुराई जो बदिलो बि बुरो आहे। रब यादि हूंदुसि त चङाई कंदो, दिलचस्पीअ सां विसारे छॾींदो त मुंहिंजो रब मूंखे हिन जो बदिलो ॾींदो। जे रब यादि हूंदुसि त ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ गुज़ारींदो। पर जे रब विसारे छॾियईं, रब विसारे छॾियईं, हिन खां आख़िरत विसरी वई, क़यामत क़बर हिसाब किताब विसरी वियो, हाणे जेका ज़िंदगी गुज़ारींदो फुल आज़ादीअ सां, फुल अयाशीअ सां, ॾोह मथां ॾोह, भोग मथां भोग, गिला मथां गिला, चोरीअ मथां चोरी, शराब मथां शराब, ज़िना मथां ज़िना, बदकारीअ मथां बदकारी, बद अख़लाक़ी मथां बद अख़लाक़ी, ईअं गुनाह मथां गुनाह कंदो वेंदो, तव्हां त दिलेर थी वेंदो गुनाहनि ते, बुराइनि ते, बुछड़ाइनि ते दिलेरी थी वेंदसि। जॾहिं दिलेर थी पियो न, इहो बंदो ईअं सम्झंदो आहे त असां चङनि भलनि खां ॾाढा आहियूं, जहिड़नि तेड़नि खे खेॾाए वेंदा आहियूं। अल्लाह ताला इते इंसान खे सम्झायो आहे, वमन यअशु अन ज़िक्रिर रहमान, जंहिं पंहिंजे रब रहमान खे विसारियो आहे, रब रहमान जे यादि करण खां हीअं मुंहुं मोड़ियो आहे, रब जे यादगिरीअ खां जंहिं मुंहुं मोड़ियो आहे। अरे हल इहे मुलनि जा कम आहिनि, मुलनि जा मज़हब ऐं तरीक़ा बि घणा, कंहिंखे वठूं कंहिंखे छॾे, यार इहे निमाज़ूं रोज़ा पोइ पिया कंदासीं, हाल फ़िलहाल अयाशी आहे, ज़िंदगी आहे, जीअं वणूं तीअं करे वठूं, कुझु त जीअण ॾियो, ईअं चवंदा आहिनि, शैतान चवराईंदो आहे। अल्लाह जी फरमाए थो जेको असांखे विसारे छॾींदो आहे न, नुक़य्यिद लहू शैतानन, असां उनखे शैतान हिकिड़ो बछींदा आहियूं, वठेसि। साईं रब तूं पाण बछींदो आहे? फरमाई हा। पोइ फहुव लहू क़रीन, अल्लाह जी फरमाए थो उहो शैतान उनजो ईअं बिट यार थी पवंदो आहे, बिट। क़ुरान पाक खोले ॾिसजो, सूरत ज़ुख़्रुफ़, रुकू नंबर ग़ालिबन 5 आहे, 4 नंबर रुकू आहे। अल्लाह जी फरमाए थो शैतान बछींदा आहियूंसि, पोइ उहो शैतान हुनजो ईअं बिट यार थी पवंदो आहे। पोइ हे सम्झंदो आहे त मां फबी वियुमि, ॾोहनि मथां ॾोह कंदे कंदे फबी वियो आहियां, कंहिंखे ख़बर कान्हे, दिलेर थींदो वेंदो आहे, दीन खां, दीनदारीअ खां, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम खां नफ़रत थींदी वेंदसि, गुनाहनि सां यारी ऐं गुनाह सवला ऐं आसान थींदा वेंदसि। अल्लाह जी फरमाए थो शैतान बछो अथसि, शैतान हुनजो बिट यार थी पियो आहे। शैतान जो कमु छा आहे? वइन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील, इहो शैतान हिनखे अल्लाह ताला जे सिधे रस्ते खां आहिस्ते 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 पटड़ीअ तां लाहींदो वेंदो, बुराइनि मथां बुरायूं कराईंदो वेंदुसि, बुछड़ाइनि मथां बुछड़ायूं कराईंदो वेंदुसि, आहिस्ते 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 पटड़ीअ तां लाहे वेंदुसि। वयहसबून अन्नहुम मुहतदून, पोइ इहो बंदो पाण जेको गुनाह मथां गुनाह, बुराईअ मथां बुराई, बुछड़ाइनि मथां बुछड़ायूं कंदो पियो वञे, हाणे शैतान हुनजो बिट यार थी पियो आहे। शैतान आहिस्ते आहिस्ते हुनखे पटड़ीअ तां लाहे वियो आहे, दीन इस्लाम शरीयत वारी पटड़ीअ तां, सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारे पटड़ीअ तां हुनखे लाहे वियो आहे। पोइ वइन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील,
वयहसबून अन्नहुम मुहतदून। अल्लाह से फरमाए तो समझंदा ईअं त असां सही राह ते आहियूं, असां सही आहियूं। असां खां केरु ॾाढो जो नथो थी सघे, असां खां केरु सज़ा हिसाब किताब नथो जो पुछी सघे, नथो केरु असांखे कुझु चई सघे। भले माण्हू खे ख़बर बि आहे, कोई बि नथो चई सघे। असां ज़बरदस्त ताक़तवर थी विया आहियूं, असां हिकिड़ो होल्ड रखूं था, असां हिकिड़ो असर रुसूख रखूं था, असांखे केरु चई नथो सघे, पुछी नथो सघे। अल्लाह से फरमाए तो वयहसबून अन्नहुम मुहतदून, इहे सम्झंदा आहिनि त असां सही राह ते आहियूं, असां सही आहियूं। अड़े हिननि माण्हुनि सां ईअं ई कबो आहे, जेके शराफ़त जी ॿोली न सम्झनि उन्हनि सां ईअं ई कबो आहे। इहो लफ़्ज़ ॻाल्हाईंदो तकबर मची करे, कुतो छा ॼाणे कणक जी माणी, इहे तकबर मची करे ॾोहनि मथां ॾोह करे हुनजी दिलि सख़्तु थी वेंदी आहे न, पोइ चङनि शरीफ़नि अबोजनि मिसकीननि मोहताजनि फ़क़ीरनि सां जेके नाजाइज़ूं कंदो आहे, पोइ चवंदो आहे इन्हनि खे ईअं ई हलाइबो आहे जीअं हुक्मरान रैयत खे हलाईंदा आहिनि, ज़ालिम हुक्मरान। पोइ अल्लाह से फरमाए तो हत्ता इज़ा जाअना, वक़्तु ईंदो जॾहिं इहे असां वटि ईंदा, ईंदा असां वटि, हिसाब थींदो, अमलनि जी तौर कंदासीं। उन वक़्तु जॾहिं इन शइ जो अहसासु थींदुसि, अरे काश इन शैतान सां यारीअ जे करे मुंहिंजी ज़िंदगी ख़राब थी वई। अल्लाहु अकबर, हे त मां सफ़ा कम कुदा करे छॾिया, ये तो सॼी ज़िंदगी मुंहिंजी चोरीअ में, शराब में, ज़िना में, बदअख़लाक़ीअ में, बेहया में गुज़री वई। ओहो, मां त हड़ विञाई। उन वक़्तु क़ुरान तो फरमाए, मुंहिंजा इहे अल्फाज़ अफ़सोस वारा क़ुरान पाक कीअं बयानु कयां, या लैत बैनी व बैनक बुअदल मशरिक़ैन फबिअसल क़रीन। काश चंद्रा तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में ओलह ऐं ओभर जहिड़ी विथी हुजे हा, गॾु ई न थियूं हा त मां बुछड़ो ई न थियां। काश तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में ओलह ओभर जहिड़ी, ॾखण उत्तर जहिड़ी ईअं विथी हुजे हा, वेझा ई न थियूं हा। फबिअसल क़रीन, तुंहिंजो ऐं मुंहिंजो इहो मिलण मिलाप जोड़ ॿिती यारी ॾाढी बुरी थी। इतां नतीजो निकितो, जेको माण्हू दुनिया जे अंदरि बुराई मथां बुराई करे थो ऐं उनखे अहसासु नथो थिए, उहो ईअं न सम्झे त मां फॿी वियो आहियां, उहो ईअं न सम्झे त मूंखे हाणे आसानी थी पई आहे, मां ताक़तवर थी पियो आहियां, उहो ईअं न सम्झे त मुंहिंजे लाइ गुनाह सवलो आहे, कोई मसइलो कोन्हे, जीअं चाहियां तीअं करे सघां थो, दिलेर थी वञे, ईअं न सम्झे त मां हाणे ताक़तवर आहियां, ॾाढो आहियां, कोई मूंखां पुछी नथो सघे। ठीकु आहे, दुनिया वारा हिन सां नथा ॿुधी सघनि, नथा हिसाब वठी सघनि, नथा पुछी सघनि, पर अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो उसूल तव्हां सम्झी विया हूंदव। हाणे अल्लाह से फरमाए तो असां शैतान बचे छॾींदा आहियूं हालत ते। साईं छो? इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। पुराणे ज़माने में ग़ालिबन कोई हिकिड़ो बुज़ुर्ग या हज़रत शमून अलैहिस्सलाम, हिकु पैगंबर जो नालो अचे थो, अल्लाह तबारक व तआला उनखे ख्वाब जे ज़रिए हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जेको क़ब्रिस्तान जे अंदरि हिकु मुर्दा औरत खे कढी करे उनखे ज़िना पियो करे। ताज़ो दफ़न थियल जनाज़ो हुजे, हिन उहा औरत कढी करे हुन सां बदफेली कई। अल्लाह ताला उन बुज़ुर्ग खे ख्वाब जे ज़रिए कंहिं नेक माण्हूअ जे सूरत में चवरायो त फलाणो माण्हू फलाणीअ क़ब्रिस्तान में फलाणी जॻह ते बुरे अमल में मसरूफ़ आहे, इनखे वठी करे तूं पंहिंजो ख़ासि मुशीर बनाए, हिनखे उहिदो ॾेसि, मर्तबो ॾेसि। ख्वाब में पुछेसि थो, एॾो बुछड़ो ऐं बुरो आहे त पोइ मर्तबो छो ॾियांसि, सज़ा ॾियांसि न? इहो सुवाल पुछईंसि ख्वाब जे ज़रिए, पर जवाबु ॿुधण खां पहिरियां जागी पियो, फौरन उथियो, आधी राति जो पंहिंजनि मुहाफ़िज़नि खे मोकिलियईं, भॼो फलाणे जॻह ते क़ब्रिस्तान में हिकिड़ो माण्हू आहे जेको बुराईअ में बुरे अमल में मसरूफ़ आहे, हुनखे पकिड़े अचो। ही विया, लिकंदा छुपंदा, हिननि सम्झो त को चोर हूंदो, का चोरी करे पियो त दफ़नाईंदो हूंदो। आहिस्ते आहिस्ते वञी करे ॾिठऊं वाक़ई बुरो आहे, बुराईअ में मसरूफ़ आहे, वठी पकिड़ियऊंसि, पकिड़े हिनखे खणी आया। ही साहब हुन खां पुछे थो, हिन बुराईअ में मसरूफ़ हुई? हा। ही तुंहिंजा शाहिद आहिनि? हा। इन बुराई कंदे तोखे पकिड़ंदुमि? हा। ठीकु आहे, कोई मसइलो न आहे, काई ॻाल्हि कान्हे, तोखे मां पंहिंजो ख़ासि मुशीर थो बनायां। हिनखे ख़ासि मुशीर बनाए, उहो ख़ुशि थी पियो त बुराईअ जो बदिलो बुरो मिले हा न, बुछड़ाई कयमि त सज़ा मिले हा, पर मूंखे तरक़ी, गुनाह जो बदिलो सज़ा जे सूरत में मिले हा, जकड़जी वञा हा ज़ंजीरनि में, जेल हलियो वञा हा, सज़ा मिले हा, पर मूंखे तरक़ी। वाह, ख़ुशि थियो। ॿी राति थी, हिन बुज़ुर्ग खे इहो फ़िक्र हुजे त बुराईअ जो बदिलो बुरो, इहो दुनिया जो मुसल्लम उसूल आहे,
सॼी दुनिया चवंदी आहे चङाईअ जो बदिलो चङो आहे, बुराई जो बदिलो बुरो आहे। हिन जॾहिं बुराई कई आहे त हिन बुराई कंदड़ माण्हूअ खे सज़ा मिले न, तरक़ी छो? इन फिक्र में सुतो आहे। वरी उनखे ख्वाब जे ज़रिए साॻो बुज़ुर्ग सफ़ेद रीश नेक माण्हू साॻो सुवाल कयईंसि, उन बुराईअ वारे अमराग मां पकड़ियो त आहे, पर तरक़ी छो? सज़ा ॾियूंसि न। चईसि न सम्झी मसइलो। भला सम्झा, अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे, हिन गंदो गुनाह अहिड़ो कयो आहे, अल्लाह ताला जे ज़ात जो इन जे बारे में पकड़े जकड़े इनखे सज़ा ॾियण जो फ़ैसिलो आहे, पर हिन वक़्तु नथो ॾियणु चाहे, हिन जी तौबा बि क़बूल करणु नथो चाहे, हिनखे मज़ीद गुनाहनि में गंदो ॾिसण थो चाहे, धिको ॾियणु थो चाहे रब तबारक व तआला हिनखे। हिन गुनाहनि मथां गुनाह कंदे कंदे दिलि पंहिंजी कारी करे छॾी आहे। दिलेर थी करे चवे थो त कोई मूंखे ॾिसी वठी नथो सघे, कोई मूंखां पुछी हिसाब नथो करे सघे, मां जीअं चाहियां तीअं करे सघां थो। अल्लाह ताला हिनखे मज़ीद तरक़ी थो ॾे, जीअं हे पंहिंजे गुनाहनि वारे पेशेमानीअ वारे तरफ़ न वञे, मज़ीद ख़ुशफ़हमी में मुब्तला थींदो वञे, गुनाह ऐं ग़लतीअ बुछड़ाईअ बुराईअ जो अहसासु न थिएसि, तरक़ीअ जे तरफ़ मथे थींदो, ख़ुशफ़हमी में मुब्तला थींदो वञे, त हिन जो वक़्तु पूरो थी वञे। जॾहिं असां वटि ईंदो तॾहिं असां हिन खां हिसाब वठंदासीं। बिल्कुलु ईअं आहे, जॾहिं इंसान बुराई मथां बुराई कंदो ईंदो आहे न, ऐं हेॾा हुनखे रिस्क रोज़ी मिलंदी रहंदी आहे, हेॾा हुनखे इज़त आबरू मिलंदी रहंदी आहे, त बि इंसान सम्झंदो आहे मुंहिंजे गुनाहनि जे करे मुंहिंजे न रिस्क रोज़ीअ ते असरु पियो आहे, न मुंहिंजे इज़त आबरूअ ते असरु पियो आहे, न मुंहिंजे मिटीअ माइटीअ में असरु पियो आहे, न मुंहिंजे धंधे कारोबार में असरु पियो आहे, न मुंहिंजे दोस्तनि यारनि में असरु पियो आहे। इहे बुरायूं माना मिड़ई हलंदियूं रहंदियूं आहिनि, कोई फ़र्क़ु नथो पए। अल्लाह तबारक व तआला उनखे मज़ीद धिको ॾींदो आहे, इन तरह सां जो अञा उनखे गुनाहनि ते दिलेरी ॾींदो आहे, गुनाह उनखे सवला करे ॾींदो आहे, गुनाहनि जे तरफ़ उनखे मज़ीद आसानी करे ॾींदो आहे। हदीस पाक जा चिटा लफ़्ज़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको माण्हू बुरायूं कंदो आहे त पोइ आहिस्ते आहिस्ते उनजे दिलि ते गुनाह जे करे हिकिड़ो कारो चिटो लॻंदो आहे, तौबा न कंदो आहे त ॿियो चिटो गुनाह कंदो आहे, ॿियो चिटो लॻंदो आहे, तौबा न कंदो आहे टियों गुनाह कंदो आहे, टियों चिटो लॻंदो आहे, ईअं तौबा न कंदो आहे, गुनाह मथां गुनाह कंदो वेंदो आहे, कंदो वेंदो आहे, तव्हां त सॼी दिलि कारी थी वेंदी आहे। जॾहिं सॼी दिलि कारी थी वई, उन इंसान जे ज़बान तां, इंसान जे दिलि ऐं दिमाग़ तां तौबा जी तौफ़ीक़ खसिजी वेंदी आहे। अल्लाह तबारक व तआला उनखे मज़ीद गुनाह आसान करे ॾींदो आहे। पोइ उन माण्हूअ खे जंहिंजे लाइ गुनाह आसान थी विया आहिनि न, उनखे नेकी करणु ॾुखी लॻंदी आहे। जॾहिं नेकी ॾुखी लॻंदी, गुनाह सवलो लॻंदो, त पोइ पाण वेठा आहियूं, तजुर्बे जे बुनियाद ते ॿुधायो, माण्हू काॾे वेंदो? जेको कमु सवलो लॻंदो, पोइ गुनाहनि जे तरफ़ ई अञा वेंदो। ख़बर तॾहिं पवंदसि जॾहिं पकड़िजी वेंदो, जॾहिं हिसाब में जकड़िजी वेंदो, तॾहिं अल्लाह तबारक व तआला उनजी उज़्र ऐं माज़रत बि क़बूल न कंदो। ला तनफ़उ शफ़ाअतुहुम वला हुम युनसरून, उन वक़्तु न सिफ़ारिश ॿुधी वेंदी। बज़ाहिर इहे अल्फाज़ क़ुरान पाक जा काफ़िरनि जे लाइ ॻाल्हायल आहिनि, पर मुस्लमान जेकॾहिं अहिड़े क़िस्म जे गुनाहनि में मुब्तला थी थो पए, त छा क़ुरान पाक जा इहे लफ़्ज़ उन जे लाइ नसीहत कोन्हनि? इहे लफ़्ज़ उन जे लाइ सबक़ कोन्हनि? गुनाहनि जे बावजूद इंसान खे तरक़ी मिले, गुनाहनि जे बावजूद इंसान जे रिज़्क़ रोज़ीअ इज़त आबरूअ में वाधारो इज़ाफ़ो थींदो वञे, सम्झी वञे त मुंहिंजो रब मूंखां नाराज़ आहे, मुंहिंजे ॾोहनि जे करे मूंखे सज़ा जो नथो ॾे। रब जी सज़ा बंदे जे लाइ इनाम हूंदो आहे, बीमारी इनाम आहे, मुश्किलियूं मुसीबतूं रब तबारक व तआला जी तरफ़ खां ईंदियूं आहिनि, ऐं तारींदो बि रब ई आहे। इहे बंदे जे तजुर्बे में, बंदे जे इल्म में, बंदे जे बुर्दबारी सब्र में इज़ाफ़े जे लाइ ईंदियूं आहिनि। बंदो सब्र कंदो आहे, रब नवाज़े छॾींदो आहे। मुसीबत में बंदो रब खे यादि कंदो आहे, इहा मुसीबत हुन जे लाइ आसान थी वेंदी आहे, नेमत बढ़जी वेंदी आहे, अल्लाह ताला हुन जे लाइ आसानियां पैदा कंदो आहे। पर हिनखे तरक़ी थी मिले, सम्झी वञे त मुंहिंजे रब मुंहिंजे तौबा जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे, तॾहिं मूंखे पोइ ते मोटाइण नथो चाहे, मूंखे अॻिते धिको ॾेई छॾियो अथई। ॿियो मिसाल ॾियां, मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ु पियो कयो, मुंहिंजा रब तूं मूंखे तूर सीना जबल ते घुराए करे मूंसां हम कलाम थींदो आहे, तुंहिंजी मूंसां वॾी चाहत, वॾी मोहबत आहे, तो मुंहिंजो लक़ब ॿुधाए छॾियो आहे सॼी दुनिया खे, मूसा कलीमुल्लाह। अहिड़ो मूसा जेको रब जे ज़ात सां सिधो सो डायरेक्ट कलाम कंदो आहे। मां उहो बंदो आहियां दुनिया जे माण्हुनि मां, पोइ रब साईं मूंखे एॾी वॾी तो इज़त ऐं शरफ़ बख़्शियो आहे, थोरे वक़्त जे लाइ घुरी थो वठां, मख़लूक़ात जे रोज़ीअ जो बंदोबस्तु मूंखे ॾे मां कयां। अल्लाह ताला फरमायुसि, मूसा
ही मामलो जरा इंतहाई गहरो आ, कोन समझी सघने। मखलूकात के गोले कोन सघने, मखलूकात किथे किथे थी रहे तो खबर ही कान पवंदी, रोज़ी कीअं ॾींदे। अल्लाह से वाकई कोन पवंदी ख़बर, पर थोरो जेके मखलूक मां ॾिसी सम्झी सघां थो उन्हनि जे लाइ, जेके मुंहिंजे साम्हूं आहिनि, आम्हूं साम्हूं मखलूक आहिनि उन्हनि जे लाइ, ॿियो न त भला कंहिं हिकिड़े मखलूक जे लाइ थोरो। अल्लाह से फरमाइस इहो वॾो गहरो, वॾो डिघो, वॾो कुशादो मसइलो आहे रिज़्क़ रोज़ीअ जो, मां कीअं ॾींदो आहियां। इन में मुंहिंजूं हज़ारे हिकमतूं हूंदियूं आहिनि, उनखे सम्झण जे लाइ। मूसा ही जहान काफ़ी नाही, ये ज़िंदगियूं 50 60 70 साल 100 साल 1000 साल वारी इहा ज़िंदगी काफ़ी ना आहे। उन जे लाइ तव्हांखे हज़ारे साल ज़िंदगी मिले त बि मुंहिंजे हिकमतुनि खे सम्झी कोन सघंदव। पर चूंकि मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे ज़ात सां हुज्जत में अड़ियल हो, रब साईं मूं तां महिरबानी कर। अल्लाह ताला फरमाइस तोखे हिकिड़ो तजुर्बो करायां, पोइ तूं मूंखां इहा वरी ॿीहर दुआ घुरजां। चईंसि वञ फलाणे क़ब्रिस्तान में, उते वञी करे हिकिड़ो वॾो खबड़ जो वण आहे, उन में लिकी करे वेह, कुझु जाए न, जेको बि थिए उन मंज़र खे ॾिसजां, पाण खे मज़बूत कजां, पुख़्तो कजां, कुझु जाए न, लफ़्ज़ न कढजां, रड़े न कजां, दाह कूक न कजां, मतां जज़्बात तुंहिंजा उभरी पवनि, काबू थी वेजां, मंज़र रुगो ॾिसजां, पोइ मूंखे हिते सुभाणे ॿुधाए। मूसा अलैहिस्सलाम वियो क़ब्रिस्तान जे वॾे खबड़ में वञी करे लिकी वेही रहियो। ॾिठई हिकिड़ा माण्हू आया जनाज़ो खणी, क़बर खोटी पई आहे, नौजवान औरत जो जनाज़ो आहे, उनखे दफ़नायूं। माण्हू दुआ घुरी हलिया विया। शाम थी, हिकिड़ो लुचो लोफर माण्हू आयो, नौजवान आयो, उन क़बर खे खोटे उन औरत जो, नौजवान औरत जो लाश कढी करे उनखे चवे थो सॼी ज़िंदगी तोखे मिनथू कंदो रहंदोसि, तो मूंसां नमा कई, हाणे ॿुधाए तोखे केरु बचाईंदो। ईअं चई करे उन सां बुराई कयईं। जॾहिं बुराई करे वांदो थियो, उन लाश खे पलीत करे बेकार बनाए करे ईअं उछलाए करे उन जे मथां मिटी वराए करे हलण लॻो। एतिरे में हेॾां बुज़ुर्गनि लिखियो आहे मूसा अलैहिस्सलाम चूंकि तबान जलाली हो, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए, उन जलाल ऐं तबियत जे जज़्बात कावड़ ऐं गुसीले हुजण जे बुनियाद ते पंहिंजे बुत खे चक पियो हणे कावड़ में। त इहो एॾो वॾो माण्हू ख़ुदा जो बानो थी करे, ख़ुदा जी मखलूक थी करे, एॾो वॾो ख़ुदा शरफ इंसान खे इज़त आबरू अकुल ॾिनो आहे, एॾो वॾो इंसान अज़ीम मखलूक थी करे एॾो वॾो बुरो कमु चक पियो हणे पाण खे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त आंगुरनि खे जाते जाते चक हयईं, उते उते पंहिंजा ॾंद छापे छॾियईं बुत ते कावड़ ऐं गुस्से में। पर अल्लाह ताला जो हुकुम जो हुयुसि त दाऊं न कजां, कंट्रोल कजां, हे पाण ते कंट्रोल करे ईअं पाण खे चक हयईं, गुस्से में अची करे पंहिंजे बुत खे फटे छॾियईं। शाम थी, राति जो टाइम थियो, तूर सीना जबल ते आयो, अल्लाह तबारक व तआला सां कलाम थियो। अल्लाह ताला फरमाइस मूंसां मंज़र ॾिठई? साईं हा। हाणे ॿुधाए अहिड़नि माण्हुनि खे तूं रोज़ी ॾींदे? अहिड़नि माण्हुनि खे रोज़ी ॾींदे? मूसा अलैहिस्सलाम इंतिहाई रब जे ज़ात जो ॾाढो अजीब उनजी कैफ़ियत हुई, सजदे में किरी करे चए पियो त मुंहिंजा रब मुंहिंजे हथ में हुजे हा त अहिड़नि माण्हुनि खे मां टुकड़ा करे कुतनि जा ॾोह छलाए छॾियां, रोज़ी न ॾियां। अल्लाह से फरमाइस मां अहिड़नि खे बि ॾींदो आहियां, मां चओ था मां अहिड़नि खे बि ॾींदो आहियां। मूसा अलैहिस्सलाम सवाल थो करे सिखण जे लाइ, एतिराज़ कंदे न, मुंहिंजा रब एॾनि वॾनि ॾोहारनि खे बि रोज़ी ॾींदो आहे। अल्लाह से फरमायो तरक़ीअ सां ॾींदो आहे। या रब्बुल आलमीन एड़न वडन ॾोहारनि खे तरक़ीअ सां? मूसा हा, उनखे मज़ीद उहदनि सां ॾींदो आहे, मज़ीद नाज़ नखरनि सां ॾींदो आहे। रब छो? अल्लाह ताला फरमाइस इन जे करे इन्हनि जा जुर्म एॾा वॾा आहिनि, इन्हनि जे तौबे जो दरवाज़ो मां बंदि कंदो आहियां, रोज़ी इन्हनि खे दुनिया में उन्हनि जे चङाइनि जो बदिलो चङाइनि सां ॾींदो वेंदो आहियां, उन जे बुराइनि खे जमा करे आख़िरत में जॾहिं उनखे पकड़ींदुसि तॾहिं हिसाब हिकु हिकु शइ जो चुकाए वठंदुसि। त इन्हनि आयतुनि मां, इन्हनि वाक़ियात मां, बज़ारी वाक़िया आहिनि चटपटी, ॿुधण सां इहो थो सम्झ में अचे ॼण चटपटी वाक़िया आहिनि, पर सच पच गहरीअ नज़र सां ॾिसबो त असांखे ज़िंदगीअ जो नक्शो सम्झाइनि था। असांखे गुनाहनि जे बावजूद जेका इज़त मिले थी, गुनाहनि जे बावजूद जेका रोज़ी मिले थी, गुनाहनि जे बावजूद जेका अज़मत मिले थी मुआशरे में, इहा सभु जो सभु ईअं न सम्झो जंहिंखे गुनाहनि मथां गुनाह कंदे बि का सज़ा नथी मिले, को ईअं न सम्झे त मुंहिंजी कंहिंखे ख़बर कान्हे। थी सघे थो इन्हनि गुनाहगारनि वांगुरु असांजो तौबे जो दरवाज़ो बंदि हुजे, तॾहिं असांखे दुनिया में को बि सभु कुझु मिले पियो। ईअं न थिए त किथे पकड़ियासीं त हड़ वई। लिहाज़ा इन्हनि क़ुर पाक जे आयतुनि जो ख़ुलासतन मज़मून इहो थो निकिरे
इंसान पंहिंजी ज़िंदगी जेका गुज़ारे चुको आहे, जेका गुज़री मज़ा मां मज़ा जेका थी सा गुज़री, ख़ुदा रा हाणे पंहिंजे ज़िंदगी जो कदम सोचे सम्झी खणिजे। बुराइनि खे छॾे करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जी ताबेदारी कंदे ज़िंदगी गुज़ारिजे, वरन त अखि जंहिंमहिल ॿूटिजंदी न, अल्लाह से फरमायो आहे हत्ता इज़ा जाअना, शैतान जंहिं माण्हू जो ॿिटो यार थी पवंदो आहे न, पोइ जॾहिं असां वटि ईंदा उन वक़्तु चवंदो क़ाल या लैत बैनी व बैनक बुअदल मशरिक़ैन फबिअसल क़रीन, काश चंद्रा तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में ओलह ओभर जॾहिं विथी हुजे हा त सुठो हो, तुंहिंजो मुंहिंजो मिलणु ॾाढो बुरो। इहो बज़ाहिर शैतान माण्हूअ जे शक्ल में बुरो सोबती यार बि थी करे ईंदो आहे। शैतान ईअं कोन ईंदो तव्हां असांजे साम्हूं अचे त लठियूं हणी भञी रखूंसि, माण्हुनि जे सूरत में, दोस्तनि जे सूरत में, औरतुनि जे सूरत में, पंहिंजे पिरी प्यारनि जे सूरत में, इश्क मोहब्बत जे सूरत में, वापार धंधे कारोबार जे सूरत में, मुख़्तलिफ़ इंसानी सूरतूं अख़्तियार करे इंसान खे बिगाड़ण जे लाइ ईंदो आहे। अखि पटियो, जे ज़िंदगीअ में इहा अखि असां न पटीसीं पंहिंजे ज़िंदगीअ खे संवारण जे लाइ, असांजी पछाड़ी ॾाढी ख़राब थींदी। ही लफ़्ज़ त ॾाढा तिखा आहिनि, पर सच पच ख़ुदि क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला अहिड़ा लफ़्ज़ इंसान खे तरबियत ऐं तालीम ॾियण जे लाइ फरमाया। इन्ना अअतदना लिज़ालिमीन नारन अहात बिहिम सुरादिक़ुहा व यस्तगीसू युगासू बिमाइन कलमुहल यशविल वजूह बिअस शराब व साअत मुर्तफक़ा। अजीब अजीब लफ़्ज़ अल्लाह से फरमाया आहिनि। जहन्नमिन खे जॾहिं जहन्नम में आणींदासीं न, पोइ जहन्नम जी बाहि उनखे साड़ींदी, पोइ उनखे उञ लॻंदी, पोइ पाणी घुरंदा, ॾींदासीं न पाणी, पर अहिड़ो टचकियल हूंदो जो पीअंदा त मुंहं जो गोश्त ॻरी किरी पवंदो, पर छॾींदसि न, उन छिती हूंदी, पाणीअ जो ढुक भरींदा, पेट जे अंदरि वेंदो पाणी, पेट जा सभु उज़वा पाखाने वारे पासे खां ॻारे पाणी कढी छॾींदो। इहे लफ़्ज़ करक अल्लाह तबारक व तआला इंसान खे इन जे लाइ चई ॿुधाया आहिनि, इंसान पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजी पछाड़ी संवारे अचे, जेका थी सा गुज़री। अल्लाह पाक तव्हां असांखे अॻिते जे लाइ ज़िंदगी बहितर खां बहितर करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि